दादोई सेक्शन थाने ते रिश्वत एवज़ कूड़ियों FIR दाख़िल थियण जो इंकशाफ। ऑडियो कॉल सोशल मीडिया ते वायरल। SSP दादो इरफान समो नोटिस वठंदे वॾे मुंशी खे मुअत्तल करे छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अकील लाखो मूजिबि दादोई सेक्शन थाने जे वॾे मुंशी पारां FIR दाख़िल करण जा 25,000 रिश्वत घुरण जी ऑडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। SSP दादो इरफान समो नोटिस वठी वॾे मुंशी अली बख्श लुंड खे मुअत्तल करे छॾियो। FIR दाख़िल कराइण जे लाइ फरियादी माशूक शाहानी थाणे जे वॾे मुंशी अली बख्श लुंड सां फ़ोन ते राब्तो कयो, जंहिं केस दाख़िल करण लाइ 25,000 रिश्वत तलब कई। वॾो मुंशी फ़ोन ते फरियादी खे चवे थो त मां हींअर बि वेठो आहियां, तूं रुगो थाणे ते पैसा खणी अच त मां पाणे ई टोटा चॿायांसि थो। फरियादी माशूक शाहानी जवाब में चवे थो त 25,000 वॾा आहिनि, 20,000 वठो, ॾोहारी बि हू आहिनि, पैसा बि असां भरियूं। अबू माशूक ॻाल्हायां। जी अदा जी। छा थियो अलाए? अलाए तूं कोन आहीं कोरी? न मां जो आई कापी ॾियूं FIR जी मां वरी ॾियां हाणे आशी खां पोइ पैसा वठां। हाणे हींअर तूं वठी अची तो एतवार कोन्हे कापी जे न उहो अच बि खणी वञे। उहो हाणे तव्हां ते एतबार छो न हूंदो। हा पोइ भाॼी पर हाणे नाजाइज़ ॾिसो खणी वञ कापी। अलाह हयात हुजेव। हींअर ई मां वेठो आहियां। हा हींअर ई खणी वठी शाम वेठो हींअर ई करे ॾियां खणी वञ। पोइ घणा चवांसि भाउ कुझु रिआयत त कयोसि न। इहो ॿुधाए मैं हाणे यार 25 वॾा आहिनि 20 खनि पोइ चवांसि भला। हा 20 या लाज़मी कुझु हींअर ॾियां कुझु सुभाणे। हा भाई इहो सनो सभिनी में अची वेंदो। हा हा ॿी ॻाल्हि न आहे, ॾुख इहो थो थिए त ॾोहारी बि हो कुता पैसा बि वापरिया। टोटा तोखे चबराए थो ॾियां। मोला ख़ैर करे हाणे ॾिसूं था। अचनि